असां वटि हिते हिकिड़ी लकीर आहे ऐं हिकिड़ो असां वटि नुक़्तो आहे जेको लाइन ते न आहे। ऐं असां खां पुछियो वियो आहे त असांखे हिकिड़ी अहिड़ी परपेंडिकुलर लाइन ठाहिणी आहे जेका इन नुक़्ते मां बि गुज़रे ऐं इन लाइन जे बि परपेंडिकुलर हुजे। हाणे असां इहो कीअं ठाहींदासीं? त इहो ठाहिण लाइ सभ खां पहिरियों त असां कंपस था खणूं ऐं उन कंपस में हिकिड़ो रेडियस सेट था कयूं। पहिरियों त हिकिड़ो नुक़्तो था ठाहियूं इन लाइन ते, हिकिड़ो आर्ज़ी तौर ते नुक़्तो था ठाहियूं शयुनि खे सम्झण जे लाइ। त असां लाइन खां उन जेको असां वटि जेको डॉट मिलियल आहे उन ताईं हिकिड़ो रेडियस सेट था कयूं। पोइ उन रेडियस जो हिकिड़ो असां दाइरो था पायूं यानी सर्किल था कढूं। हाणे उनखां पोइ उहो साॻियो ई रेडियस जेको शुरू खां मिलियल हुयो उनखे असां मटायूं नथा। वरी हिकिड़ो पॉइंट उन लाइन ते जेका असांखे लाइन मिलियल आहे शुरू खां उन ते हिकिड़ो लाइन था कढूं। इहो नोट कयो, तव्हां गौर कयो त मां रेडियस खे तब्दील न कयो आहे। त मतिलबु उन सर्किल खां वठी करे हिन पॉइंट ताईं जेका असांजे दाइरे मां निकितो आहे इन ताईं डिस्टेंस साॻियो आहे। ऐं उनखां पोइ वरी मां इन पॉइंट ते रखी करे हिकु दफ़ो ॿीहर हिकिड़ो दाइरो ठाहियां थो। ऐं हाणे असांखे ॾिसो त ॿ पॉइंट अहिड़ा मिली विया जेको हुन सर्किल जे पॉइंट खे बि कटनि था ऐं हेठियों असांखे हिकिड़ो अहिड़ो पॉइंट मिली वियो जेको बिल्कुलु इन जे सिधो आहे। हाणे मां स्केल खणी करे हिकिड़ी लाइन ड्रॉ थो कयां। इहा लाइन बिल्कुलु परपेंडिकुलर हूंदी छाकाणि त इहा ॿई पॉइंट जेके आहिनि असां जेके कढिया आहिनि इहे साॻे ई रेडियस जो इस्तेमालु करे ऐं साॻे ई मुफ़ासिले जो इस्तेमालु करे कढिया आहिनि। हाणे अचो त चेक था कयूं त छा इहे सच में परपेंडिकुलर आहिनि। त असां इहे जेके 4 डॉट आहिनि इन्हनि खे पाण में कनेक्ट था कयूं। ऐं अगरि असां चइनिनि डॉट्स खे पाण में कनेक्ट कयूं त मिसाल ॾिसो मां हिकिड़ो पासो कनेक्ट कयो ऐं उनखां पोइ हे मां ॿियो पासो कनेक्ट कयां थो। उनखां पोइ हाणे हे जेको टियों पासो आहे इनखे बि पाण में कनेक्ट था कयूं ऐं आख़िर में इहो जेको चोथों पासो आहे इन चोथे पासे खे बि जेके ॿई डॉट आहिनि उन्हनि खे पाण में कनेक्ट था करे छॾियूं। हाणे तव्हां गौर कयो त असां वटि हिकिड़ो रोम्बस ठही वियो आहे ऐं इन जूं चारई कुंडियूं हिक ॿिए सां बराबरि आहिनि। ऐं असांखे ख़बर आहे त जॾहिं रोम्बस हूंदो आहे त उनजी जेका डायगोनल्स हूंदा आहिनि उहे 90 डिग्री ते हिक ॿिए सां इंटरसेक्ट कंदा आहिनि। ऐं जेका असां लकीर ठाही आहे उहा असांजी ॾिनल लकीर सां परपेंडिकुलर आहे ऐं 90 डिग्री ते आहे।